बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हेलो फ्रेंड्स, तो कैसे हैं आप सब। उम्मीद है आप सब खैरियत से होंगे। मैं भी ठीक ठाक हूँ आपके करम से। तो फ्रेंड्स, आज हम एक और रिएक्शन वीडियो बनाने वाले हैं जो एक सिंधी की है और वो बनी हुई सिंधी लैंग्वेज में है। तो वो बहुत ही अच्छे और प्यारे टिकटॉकर हैं, मुझे तो बहुत ही पसंद है वो टिकटॉकर। और आज हम उसकी वीडियो पर रिएक्शन करेंगे। आप भी देखिए उनकी वीडियो कैसी होती हैं। तो उनका नाम है अंसर बलोच। तो देखते हैं आज उसकी वीडियो, आप भी देखें मेरे साथ। तो शुरू करते हैं आज की वीडियो। उससे पहले अगर अभी तक आपने हमारा यूट्यूब चैनल सब्सक्राइब नहीं किया तो अभी सब्सक्राइब कर लें और साथ में बेल आइकन का बटन ज़रूर प्रेस करें ताकि हर नए आने वाली हमारी इंटरेस्टिंग वीडियो सबसे पहले आपको मिल सके। तो शुरू करते हैं आज की वीडियो। यार मूंखे बैंक वारनि ते वॾी कावड़ लॻंदी अथई। असां हिननि जे भरोसे पंहिंजा करोड़ रुपया रखंदा आहियूं बैंक में। पाण वरी बैंक में वञो न, पंहिंजी 5 रुपए वारी पेन हेॾे रसे सां ॿधी रखंदासीं। न यार, हफ़्ते जा 7 ॾींहं, महीने जा 30 ॾींहं गुज़री वेंदा आहिनि, साल जा 365 ॾींहं गुज़री वेंदा आहिनि, पर इहा निभागे कर्ज़ी जी सुभाणे न ईंदी आहे। कर्ज़ जी सुभाणे अरे शानू, खुदकुशी करणु ज़ुल्म आहे, हराम आहे, गुनाह आहे। बिल्कुल इन खां त माण्हू पाण खे गोली हणी मारे छॾे। नंढे लाइ जेके छोकिरियूं किरड़ीअ खां डिॼंदियूं आहिनि, शादीअ खां पोइ उहे मगर बछन सां झड़ा कंदियूं आहिनि। यार क़िस्मत सां तूं आयो आहे, रस्सी तूं पीअंदो न आहे, चांहि मां पीआरींदो न आहियां, मानी जो टाइम न आहे, सही बोतल जी वरी मौसम न आहे। ॿुधाए पोइ तुंहिंजी कहिड़ी ख़िदमत कयां? बचाई छा? हिकिड़ो बुझो आहे, चवे त ॼाए भाई हो। माण्हू चवंदा आहिनि भली ज़ाल दुनिया जी हर कुंड मां मिली वेंदा, पर उन्हनि खे उहा ख़बर ई न आहे दुनिया में कुंड ई कान्हे, सॼी गोल आहे। अरे अंसर है जी साईं। कुत्तो पुछ छो लुड़ाईंदो आहे? साईं, साइंस जे उसूल जे मुताबिक़ पुछ में एतिरो दम न आहे जो कुते खे लोॾाए सघे। अक्सर माण्हू ईअं छो चवंदा आहिनि अंसर बातो आहे, अंसर बातो आहे? तूं रहंदा आहिनि त बि मूं तां तड़ंदा आहिनि। कुझु न, कुझु न। चंबो जोई जैसा प्यार घणो हूंदो आहे न ईअं हणबो आहे। सही कुट छो आहे मूंखे ॾा? तूं छा सम्झो, तूं मूंखे प्यारो न आहे? डॉक्टर साहब, तुंहिंजी दवा तां मूंखे खंघ ख़त्म थी वई, पर यार साह में तकलीफ़ थी पई आहे। खैर को मसलो कोने, जिते खंघ खत्म थी वई आहे न उते साह बि खत्म थी वेंदी। साह भी खत्म थे। ज़बरदस्त यार। हाँ तो फ्रेंड्स, आपको कैसी लगी इनकी वीडियो? मुझे तो बहुत अच्छी लगी। अगर आपको वीडियो अच्छी लगी है तो मैं इनकी टिकटॉक की लिंक नीचे डिस्क्रिप्शन में लगा रहा हूँ, तो आप वहाँ जाकर उसकी लिंक को ओपन करके उसके टिकटॉक में जाकर उसको फॉलो कर सकते हैं और उसकी वीडियो भी देख सकते हैं। बहुत ही प्यारी वीडियो बनाते हैं। तो उम्मीद है आज की वीडियो आपको पसंद आई होगी। अगर वीडियो पसंद आई है तो एक लाइक ज़रूर कर दें और हमारे चैनल को सब्सक्राइब भी कर दें और साथ में बेल आइकन का बटन ज़रूर प्रेस करें ताकि हर नए आने वाली इंटरेस्टिंग वीडियो सबसे पहले आपको मिल सके। तो मिलते हैं एक नई वीडियो के साथ, तब तक अपना और अपने प्यारों का बहुत सारा ख्याल रखिए। अल्लाह हाफ़िज़।